यारा दोस्तों, नमाज इंसान जे मथा फ़र्ज़ आहे, उन सां गॾोगॾु नमाज खे पंहिंजे वक़्त ते पढ़ण बि सभ खां भलो अजुर ऐं अमल आहे। नमाज में देर करण ऐं सुस्ती करण, जमात निकिरी वञे ऐं आख़िरी वक़्त में वञी नमाज पढ़ण, इहो अल्लाह ऐं उन जे रसूल खे ॻाल्हि न वणंदी आहे। मदीने वारे साईं खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अय्युल अमल अहब्बु इलल्लाहि तआला। हबीबा ॿुधायो त अल्लाह ताला वटि सभ खां महबूब तरीन अमल कहिड़ो आहे? अल्लाह जो महबूब तरीन अमल कहिड़ो आहे? क़ाल अस्सलातु अला वक़्तिहा। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नमाज खे पंहिंजे वक़्त ते अदा करण अल्लाह जो महबूब तरीन अमल आहे। ॿी जगह ते साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां पुछा कई हुई, या रसूल अल्लाह, अय्युल आमाल अफ़्दलु, सभिनी अमलनि में भलो अमल कहिड़ो आहे? जेके बि अमल आहिनि, नमाज, रोज़ो, ज़कात, ख़ैरात, हज, सभई अमल आहिनि, इन्हनि सभिनी अमलनि में भलो अमल कहिड़ो आहे? त साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अस्सलातु अला वक़्तिहा, नमाज खे पंहिंजे पूरे वक़्त ते अदा करण सभिनी खां भलो ऐं अफ़ज़ल अमल आहे। ऐं नबी साईं फरमायो, फ़द्लु अव्वलिल वक़्ति अला आख़िरिही कफ़द्लिल आख़िरति अला दुनिया। नमाज खे पहिरें वक़्त में अदा करण ईअं भलो अमल आहे जीअं दुनिया जे मथां आख़िरत जी हैसियत आहे। आख़िरत में जन्नत मिलंदी, जन्नत जा इनाम मिलंदा। ये दुनिया जी ज़िंदगी फ़ानी आहे, उहा बाक़ी ज़िंदगी आहे। जीअं आख़िरत जी ज़िंदगी भली आहे दुनिया जी ज़िंदगी खां, तीअं पहिरें वक़्त में नमाज पढ़णु अञा वधीक अफ़ज़ल तरीन अमल आहे। ऐं साईं फरमाया, अल वक़्तुल अव्वलु मिनस सलात रिदवानुल्लाह, पहिरें वक़्त में नमाज पढ़णु अल्लाह ताला खे राज़ी कंदड़ अमल आहे। जेको माण्हू पहिरें वक़्त में नमाज पढ़े, अव्वल वक़्त में नमाज पढ़े, माना सभु कम छॾे, जीअं नमाज जो वक़्तु शुरू थिए त अचे नमाज अदा करे, अज़ान ॿुधे, ॿिया सभु कम छॾे अचे मस्जिद में नमाज पढ़े, रिदवानुल्लाह, अल्लाह उन खां राज़ी थी वेंदो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े सहाबा किराम जे घर मां गुज़रिया। मर्रना अस्हाबी यौमन फ़क़ाल लहुम हल तदरून मा यक़ूलु रब्बुकुम तबारक व तआला। सहाबा किराम खां साईं पुछा कयो, ते मुंहिंजा सहाबियो ॿुधायो, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो रब छा थो फरमाए? अल्लाह छा थो फरमाए? क़ालू अल्लाहु व रसूलुहु आलम। साईं खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह ऐं हुन जो रसूल बहितर ॼाणनि था त अल्लाह छा थो फरमाए। साईं जन इहो सुवाल 3 दफ़ा दोहरायो, छा तव्हांखे ॿुधायां, ॼाणो था त अल्लाह छा थो चवे? पोइ साईं फरमायो त रब थो फरमाए, व इज़्ज़ती व जलाली ला युसल्ली आलि वक़्तिहा इल्ला अदखलतुहुल जन्नत। अल्लाह तो फरमाए, मूंखे मुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे, मूं अल्लाह खे मुंहिंजे जलाल जो कसम आहे, जेको मुसलमान वक़्त ते नमाज पढ़े, अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो। वमन सल्लाहा लिगैरि वक़्तिहा, ऐं जेको माण्हू वक़्तु टारे, टाइम कढी पोइ नमाज पढ़े, पोयां जो देर सां नमाज पढ़े, इन शिअतु रहमतुहु व इन शिअतु अज़बतु, पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे, अज़ाब कयांसि या रहमत ॾियांसि, पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे। पर जेको माण्हू पहिरें वक़्त में नमाज पढ़े, अल्लाह कसमा कसमी ॻाल्हि कंदे थो फरमाए त मां अल्लाह कसम थो खणा त मां रब ज़रूर बिल ज़रूर उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदुसि। या दोस्तो, वक़्त जो ख़्यालु कयो, नमाज जे लाइ सभु वक़्तु कढी अव्वल नमाज खे अहमियत ॾियो, अव्वल नमाज जे लाइ वक़्तु कढो, पहिरें वक़्त में नमाज पढ़ो। अज़ान अचण जो मक़सदु आहे, अज़ान ॿुधण जो मक़सदु आहे त हाणे तव्हांजे दुनिया जे कमनि जो टाइम ख़तमु थी वियो, निंड जो, ग़फ़लत जो, कचहरी जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, हाणे तव्हांजे लाइ अल्लाह जे हुज़ूर में पेश थियण जो वक़्तु आयो। ऐं सहाबा किराम, बल्कि सईदा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए, जॾहिं अज़ान जो आवाज़ ईंदो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असां सां गॾु वेठा हूंदा हुआ, कचहरी कंदा हुआ, खिलंदा हुआ, मुरकंदा हुआ, पर जीअं जो अज़ान जो आवाज़ कननि ते पवंदो हुयो त नबी सुणे जे चेहरे में तगय्युर अची वेंदो हुयो। ईअं लॻंदो हो ॼण असांखे सुञाणनि ई नथा,
त असां संदन ज़ालूं आहियूं, बच्चा वेठा आहिनि, ॿार वेठा आहिनि, सभिनी खे छॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी मस्जिद में निमाज़ पढ़ंदा हुआ। ऐं हज़रत बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे साईं फरमायो, बिलाल तूं मस्जिद में अज़ान चओ, ऐं मां मदीने जी गलियुनि में थो हलां, जेके माण्हू अज़ान ॿुधी ऐं निमाज़ ते नथा अचनि त मां उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियां, उन जा घर सड़िया भला आहिनि जेके अज़ान ॿुधी मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ नथा अचनि। मुंहिंजा दोस्तो, निमाज़ जो एहतमाम कयो, ख़ुसूसन रमज़ान जो महीनो निमाज़ुनि जे एहतमाम जो महीनो आहे। तव्हां फ़र्ज़ी निमाज़ अदा कयो, नफ़िल पढ़ो, तव्हां इशराक़ पढ़ो, चाश्त पढ़ो, अवाबीन जा नफ़िल पढ़ो, तरावी पढ़ो, तहजुद पढ़ो, सलात तस्बीह पढ़ो, घणियूं निमाज़ूं अदा कयो त जीअं रमज़ान में असांजे आमाल नामे जा पन्ना असुल मलाइक भरे छॾे। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रहमतिक